बुकेरा शरीफ में हेल्थ केयर कमीशन जे डॉक्टरनि जी बुकेरा शरीफ जे अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई 6 क्लिनिक सील करे छॾियूं। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ में हेल्थ केयर कमीशन जे डॉक्टर अब्दुल सत्तार निज़ामाणी, मेडिकल एक्सपर्ट मीर खादिम हुसैन टालपुर, असिस्टेंट डायरेक्टर बुकेरा शरीफ जी पुलिस साण करे अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 6 क्लिनिक सील करे छॾियूं आहिनि। उन मौक़े ते डॉक्टरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु दफ़ो अॻु बि अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे क्लिनिक सील कयूं ऐं खेनि चयो त क़ानूनी तरीक़े सां डिग्री हासिल करे पोइ भली क्लिनिक खोलियो, मगर उन्हनि असां जूं ॻाल्हियूं हवा में उॾारे छॾियूं आहिनि। अॼु असां ॿीहर वरी विज़िट कयो त कुझु डॉक्टर क्लिनिक्स छॾे फ़रार थी विया। हुननि जो वधीक चवणु हो त असां डॉक्टरनि जूं क्लिनिक सील करे लेटर बुकेरा शरीफ पुलिस हवाले कया आहिनि। हाणे जेको बि डॉक्टर कानून जी भञकड़ी कंदो उन मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वेंदो।